खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर में रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो बियो मरहलो शुरू। क्वार्टर फाइनल जारी। गुज़िरियल रात टे क्वार्टर फाइनल थी गुज़रिया। पहिरियों क्वार्टर फाइनल काका 11 ऐं पुनू लशारी हैदरी जे दरमियान थियो, जेको पुनू लशारी 6 विकेटनि तां खटे वरितो। काका 11 पहिरीं बैटिंग कंदे 33 रन्स ठाहे आउट थी वई। मखदूम गुल 12 रन्सूं ठाहियूं। बॉलिंग में मज़हर 4 रन्सूं ॾेई 2 विकेटूं वरितियूं ऐं नियाज़ बि 10 रन्सूं ॾेई 2 विकेटियूं वरितियूं। जवाब में पुनू लशारी ज़बरदस्त बैटिंग कंदे 6 विकेटनि तां क्वार्टर फाइनल खटियो। सदर 21 रन्सूं ठाहियूं। ॿियो क्वार्टर फाइनल अलनू फ़कीरनू होथियाणी ऐं अडेरो लाल जे दरमियान थियो, जेको अडेरो लाल जी टीम 5 विकेटनि तां खटे वरितो। अलनू 62 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें नजम 7 छकनि जी मदद सां 56, महबूब 26 ऐं हैदर 23 रन्सूं ठाहियूं। जवाब में खिदरी 11 85 रन्सूं ठाहे सघी, जंहिंमें शेर अली 4 छकनि ऐं 2 चौकनि जी मदद सां 44 रन्सूं ठाहियूं। ॿियो राउंड अलनू खैबर में मेहर 11 जे दरमियान थियो, जेको मैच टाए रहियो ऐं मैच सुपर ओवर ताईं पहुती, जेका सख़्त मुक़ाबले खां पोइ अलनू 7 विकेटनि तां खटे वरिती। अलनू खैबर पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 3 विकेटनि जे नुक़सान ते 62 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें अली शेर 15 ऐं भालू 13 रन्सूं ठाहियूं। जवाब में मेहर 11 62 रन्सुनि ते आउट थी वई, जंहिंमें यासिर 32 रन्सूं ठाहियूं ऐं मैच टाए थी वई ऐं अली शेर जत 12 रन्सूं ॾेई 2 विकेटूं वरितियूं। जंहिंखां पोइ मैच जो सुपर ओवर थियो, जंहिंमें मेहर 11 पहिरीं बैटिंग कंदी 3 रन्सूं ठाहियूं। जवाब में अलनू खैबर बग़ैर नुक़सान जे 5 रन्सूं ठाहे मैच खटे वरिती। अॼु हिकु राउंड थींदो, उन खां पोइ क्वार्टर फाइनल थींदा। नौशरो फिरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़कार अली तगर। नौशरो फिरोज़ भरिसां ॻोठ ज़ुबैर पमर जा रहवासी मलाह बिरादरीअ जूं औरतूं ऐं मर्द नेशनल प्रेस क्लब ते अची रोईंदे नाबीन गुलाम हैदर मलाह जे अज़मत खातूं, उन जो नंढड़ो दिलबर जान मोहम्मद मलाह, शहज़ादी मलाह ऐं फातिमा मलाह ॿुधायो त ॻोठ जे वॾेरे असांजो जीअण जंजाल करे छॾियो। स्कूल जो हेडमास्टर अमीर ऐं जज जो भाउ अब्दुल रहीम असांजे नंढड़े दिलबर खे घरां खणी बेगुनाह मारियो आहे। चवनि था तूं असांजी चोरी कई आहे, जॾहिं त 8 सालनि जो नंढड़ो जंहिंजो पीउ नाबीन आहे असां सां वॾो ज़ुल्म कयो अथनि। असां औरतुनि में हथ विधा अथनि। असां थाणे ते वियासीं, इहे चवनि था जज आहिनि, कुझु कोन थींदो। अॼु बि असांजे भाउ सां विढ़िया आहिनि। हिननि माण्हुनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। राति अमरदीन वटि फ़ैसिलो हुयो, फ़ैसिले में असांजे औरतुनि सां विढ़िया आहिनि। पोइ उन सां असांखे चयो त तव्हां भले उन्हनि ख़िलाफ़ु कुझु कयो, मां शाहिद आहियां। असां IG सिंधी IG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि मसवरनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त असां पंहिंजे ॿारनि बचनि समेत SSP ऑफिस अॻियां पाण साड़ींदासीं। उन जी ज़िम्मेवार ठारू शाह पुलिस ऐं दिल्ली पोटा चौकी वारा हूंदा। इहे ज़ालिम आहिनि। इन्हनि पहिरियां सैदनि खे बि ईअं मारे लॾाए छॾियो ऐं इहे कूड़ा ड्रामा कनि था। हाणे वरी स्कूल जा कागज़ फाड़े असां ते इल्ज़ाम हणनि था त हिन स्कूल जा कागज़ साड़िया आहिनि। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर सिविल अस्पताल शिकारपुर जे हेठिएं गरीब मुलाज़िमनि में ईद उल फितर जी मुनासिबत सां ईद गिफ्ट तहत कपड़नि जा जोड़ा ॾिना विया। सिविल अस्पताल शिकारपुर जे MS डॉक्टर नसरुल्लाह सुमरो ऐं डॉक्टर सेकंड MS नादिर अली पंवर तरफ़ां अहिड़ी तक़रीब थी गुज़री। तक़रीब में सिविल अस्पताल जे 170 मुलाज़िमनि में कपड़नि जा 2 जोड़ा, फ़ी मुलाज़िमनि में, जंहिंमें औरतुनि मुलाज़िमनि खे बि जोड़ा ॾिना विया। अहिड़ी तक़रीब दौरान सिविल अस्पताल शिकारपुर जे MS डॉक्टर नसरुल्लाह सुमरो ऐं डॉक्टर नादिर अली पंवर साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जी हिन साल बि असांजी तक़रीब कोटाई सिविल अस्पताल जे हेठे मुलाज़िमनि खे जोड़ा गिफ्ट कया आहिनि। हिन महांगाई वारे दौर में मुलाज़िमनि खे ईद गिफ्ट ॾींदे ॾाढी ख़ुशी थी आहे, जॾहिं त मुलाज़िमनि सिविल अस्पताल शिकारपुर जे सुपरवाइज़र रुस्तम अली सुमरो पंहिंजे MS डॉक्टर नसरुल्लाह सुमरो ऐं सेकंड MS डॉक्टर नादिर अली पंवर जा थोरा था आहियूं, जंहिं ईद जे मुनासिबत सां असां ग़रीब मुलाज़िमनि जी साड़ लधी असांखे ईद गिफ्ट ॾिनी। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर। चेयरमैन ज़िला काउंसिल मटियारी मखदूम अहमद ज़मान साईं जिन मटियारी ज़िले में अमन अमान जी सूरत हाल ख़राब हुजण सबब अवाम पारां कयल शिकायत जो नोटिस वठंदे SSP मटियारी सैयद असगर शाह साहब के ज़िले काउंसिल मटियारी पंहिंजे ऑफिस में अहम मुलाक़ात अमन अमान जी सूरत हाल दी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदे ज़िला चेयरमैन मखदूम अहमद ज़मान साईं जिन जो वधीक चवणु हो ज़िले मटियारी जी अवाम खे मुकमल अमन अमान जी सूरत हाल बहाल हुजणु घुरिजे। उन मौके ते SSP मटियारी सैयद असगर शाह साहब, चेयरमैन ज़िले काउंसिल मटियारी किबला मखदूम अहमद ज़मान साईं जिन खे मटियारी ज़िले जे मौजूद अमन अमान जी सूरत हाल ते तफ़सील ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त पुलिस पंहिंजी ड्यूटियूं आसान नमूने सर अंजाम ॾेई रही आहे। स्टाफ जे खोट सबब कुझु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। आला अख़्तियारनि खे लेटर मोकिलिया आहिनि। इंशाअल्लाह ताला जल्द स्टाफ अची वेंदो। अमन अमान जी सूरत हाल खे बहितर खां बहितर बनाइण जी यकीन ॾियारींदे चयो त हर हाल में अमन अमान जी सूरत हाल के पंहिंजे कंट्रोल में रखियो आहे। ॾोहारनि सां कंहिं बि क़िस्म जी का बि रिआयत न ॾिनी पई वञे।
ईद ॾियारे ते ॾुआरी सरगर्म थींदा आहिनि। उन्हनि खे मुंहुं ॾियारण जे लाइ फुल प्रूफ प्लान मौजूदु आहिनि। उन मौक़े वाइस चेयरमैन ज़िले मटियारी सैयद अली मुर्ज़ा शाह पिणु मौजूदु हुया। बरहून न्यूज़ रिपोर्टर प्रिया कुमारी जी वाज़ियाबी ऐं सिंध में धाड़ेल कल्चर जे ख़ात्मे लाइ शाहपुर चाकर में मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि होप स्टेप फाउंडेशन ह्यूमन राइट्स हिंदू बिरादरी जे माण्हुनि ऐं स्कूली शागिर्दनि असद ख़ासकली मीर इख़लाक़ टालपुर लाला लियाकत झलण मीर ख़ादिम उमरानी जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त 2.5 साल थी विया आहिनि पर प्रिया कुमारी जो को पतो न पइजी सघियो आहे। पुलिस प्रिया कुमारी जी वाज़ियाबी लाइ बिल्कुलु बि संजीदा नाहे। प्रिया कुमारी जी वाज़ियाबी लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज आहे पर हुकूमत ऐं पुलिस ख़ामोश आहे। सिंध में बदअमनी उरूज ते पहुची चुकी आहे। धाड़ेल कल्चर परवान चढ़ियो आहे जंहिं सबबि माण्हू ग़ैर महफ़ूज़ थी विया आहिनि। अगवा जूं वारदातूं आम थी वियूं आहिनि। नंढा ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। हुकूमती रट किथे बि नज़र न पई अचे। हिंदू बिरादरी जे साजन दास मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध असांजी धरती आहे पर असां हिते पंहिंजे पाण ते ग़ैर महफ़ूज़ सम्झूं था। असांजी नियाणियुनि खे खंबे ज़ोरी मज़हब तब्दील कयो थो वञे ऐं प्रिया कुमारी जहिड़ी मौसूम नियाणीअ खे अगवा कयो थो वञे। असां लाइ अहिड़ो माहौल जोड़ियो वियो आहे जो असां हितां लॾ पलाण करे वञूं। एहतजाज कंदड़नि चयो आहे त जेकॾहिं प्रिया कुमारी खे जल्द बाज़ियाब न करायो त समूरी सिंध में एहतजाज कया वेंदा। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो महर बिरादरी के नौजवान ते कूड़ो कारे इल्ज़ाम लगण ऐं घरनि ते फायरिंग खिलाफ़ एहतजाज। घोटकी लगोट महल महर के रहवासी मोहम्मद इस्माइल महर मिस्री महर अली हसन महर अताउल्ला महर गुलाम हैदर महर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजे नौजवान इस्माइल महर ते पंहिंजे ई बिरादरी के माण्हुनि कूड़ो कारियुनि जो इल्ज़ाम लगाए 2 भेरा असांजे घरनि ते फायरिंग कई आहे। असांजे घर भातियुनि खे हिरासा कयो पियो वञे। हिननि अहिड़ो इतला ए सेक्शन पुलिस घोटकी खे पिणु ॾिनो आहे मगर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। असांजी जाननि खे ख़तरो आहे। रोज़ रात जो जमालदीन महर मुराद महर जुल्फ़कार महर मुर्तज़ा महर ऐं ॿिया हथियारबंद असांजे घरनि ते फायरिंग कनि था। मुज़ाहिरीन SSP घोटकी DIG सखर ऐं महर सरदारनि खे अपील कई आहे त वाक़े जो नोटिस वठी जानी नुक़सान थियण खां असांखे बचायो वञे। सिजावल साफ़ी इम्तियाज़ मेमन डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वादिद शेख ऐं PPMNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ीअ जी हिदायतुनि ते पतन नाके खां हलंदड़ डबल रोड जो कम तेज़ी सां हलाइण जो हुकुम। बिल्डिंग खाते तरफ़ां सुस्ती करण DC सिजावल हाईवे सिजावल जे इंजीनियर गुलाम मोहम्मद कुरैशी खे पाबंद कंदे चयो त तव्हां हिन कम जी निगरानी करे जेतिरो बि जल्द थी सघे लेबर ज़्यादा लॻाए उहो कम फाइनल कंदा। उन बाद कम तेज़ी सां शुरू कयो वियो। ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान आलो जी रिपोर्ट मौजूद मेयर UC काजी आरिफ जो रेवासी सीनियर सियासतदान काजी शफीक अहमद मैसर जो सोड वफा की सेक्रेटरी काजी इजाज मैसर काजी सज्जाद मैसर काजी अयाज मैसर जो वालिद UC चेयरमैन काजी वाजिद मैसर जो चाचो काजी अब्दुल हमीद मैसर काजी अब्दुल वहीद मैसर जो मामो अगोणो UC नाजिम काजी मुश्ताक अहमद मैसर जी जनाजा नमाज किबला आगा अब्दुल वहीद जान से रहंदी पढ़ाई। जनाजा नमाज में PP अगवान सरदार अहमद खान उर्फ अबू खान बुट अगोणो MNA डॉक्टर तलत मैसर सिंध प्रेस क्लब महर जो सरप्रस्त MD मुनील लाशारी शेर मोहम्मद चांडियो अजीजुल्ला मंगी मोहम्मद बख्श चांडियो रशीद अहमद चांडियो साफ़ी वाजिद अली महसर काजी सदाम मैसर डॉक्टर बख्शल सुमरो मोहम्मद हसन चांडियो सैयद मोहम्मद शाह आफ महर अकबर जामरी ऐं सियासी समाजी वकीलन साफ़िन ऐं वॾे तादाद में ॻोठ वारनि जनाज़े नमाज में शिरकत कई। बाद में सवें आलिन अखियुनि सां आबाणी कब्रिस्तान में मिट्टी मां हवाले कयो वियो। ठारूशा बरसांगोट ज़ुबैर पंवर में काइम प्राइमरी स्कूल में चोर सोलर प्लेटूं बैटरी स्कूल के क्लास में लगल पखा चोरी करे विया। चोरी वाक़े खिलाफ स्कूल के हेडमास्टर ऐं ॻोठाणनि जो एहतजाज। फौरी तौर चोरी थियल सामान वापस कराइण जो मुतालबो। ठारूशा बरसांगोट ज़ुबैर पंवर में काइम प्राइमरी स्कूल में चोर ताला तोड़े सोलर प्लेटूं बैटरी पखा ऐं ॿिया सामान चोरी करे विया जंहिं खिलाफ स्कूल के हेडमास्टर उस्ताद नज़ीर पंवर अब्दुल वाहिद पंवर अज़ीज़ मला ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त राति देर सां चोर स्कूल जा ताला तोड़े सोलर प्लेटूं बैटरी पखा ऐं ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। असां चोर सुञाता बि आहिनि जेके अज़ीज़ मला शहबाज़ पंवर निसार मला ऐं ॿिया आहिनि जिन जा नाला पुलिस खे पिणु ॾिना आहिनि पर पुलिस चोरनि जी साथारी बणियल आहे। हिननि चयो त सख़्त गर्मीअ में पखा प्लेटूं न हुअण करे स्कूल में ॿार परेशान आहिनि ऐं तदरीसी अमल पिणु मुतासिर थी रहियो आहे। हिननि ॿुधायो त SSP नौशर अफरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते चोरी थियल सामान वापसि कराए फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे न त ॿी सूरत में तदरीसी अमल जो बाइकाट करे सख़्त एहतजाज कयो वेंदो। रिपोर्टर नसीर अबड़ो।
दादू रिपोर्ट मुख्तार अली सुमरो GDA अगवाणन सरदार आशिक अली ज़ऊर फारूक अहमद मलिक ऐं ॿियनि दादू प्रेस क्लब में हंगामे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आम इलेक्शन के दौरान GDA जे अगवाणन भरपूर नमूने PPA जे उम्मीदवारनि खे शिकस्त ॾिनी पर अफ़सोस असांजे उम्मीदवारनि खे हथ सां हाराए वियो। पर इलेक्शन खां पोइ हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत इंतकामी कार्रवाइनि ते लही आई आहे। PPA जी हुकूमत हर GDA जे अगवाणनि जा रस्ता रोक करे रही आहे ऐं उन्हनि जे मथां हथ ठोकिया कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे हिरासा करे रही आहे, जेको अमल PPA जो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हिननि चयो त मुर्तज़ा जतोई जी कराची वारे घर ते राति जे टाइम ते 50 खां वधीक पुलिस मोबाइलनि में सवार सिविल ड्रेस में हथियारबंदनि ऐं पुलिस एहलकारनि बिना सर्च वारंट जे घर में दाख़िल थी मुर्तज़ा जतोई जे ख़ानदान खे हिरासा कयो वियो आहे। औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो वियो, जंहिंजी जेतिरी बि मज़ाहमत कजे उहा घटि आहे। हिननि चयो त PPA जूं अहिड़ियूं हथ ठोकियूं कार्रवायूं ऐं कूड़ा केस असांखे झुकाए नथा सघनि। GDA अगवाणनि पीर पगारो खां मुतालबो कयो त ईद खां पोइ सिंध में एहतजाज जी काल ॾियो त दमादम मस्त कलंदड़ थिए। ॼाम शोरो रिपोर्ट मोहम्मद अली मेमण कोठड़ी में धार ॾोह पुलिस खिलाफ ट्रक ड्राइवरनि पारां गाॾियूं बीहारे नेशनल हाईवे ब्लॉक कंदे एहतजाजी मुज़ाहिरो, गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं, कराची ठठो हैदराबाद वेंदड़ ट्रैफिक जाम। कोठड़ी जे चांवर गोदाम लग कराची खां कोठड़ी ईंदड़ केमिकल जे ड्रमनि सां भरियल हलंदड़ मां अणॼातल चोर 2 केमिकल जा ड्रम चोरी करे फरार थी विया। चोरी कयल केमिकल जी मालियत 10 लाख जे लॻभॻि ॿुधाई पई वञे, जॾहिं त वाक़े बाद ट्रक ड्राइवरनि पारां चांवर गोदाम लग नेशनल हाईवे ब्लॉक कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे सबब कराची हैदराबाद ठठो वेंदड़ ट्रैफिक मुतासिर गाॾियुनि जी डिघियूं कतारूं, मुज़ाहिरीन पारां पुलिस खिलाफ सख़्त नारेबाज़ी। खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे काज़ी अहमद मां खे ख़बर ॾींदासीं। साहिल लाखो जे रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद में मुस्कान वोकेशनल इंस्टीट्यूट तरफ़ां केयर काउंसलिंग जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट हेड नियाज़ हुसैन उजड़, प्रोफेसर शाहनवाज़ उनड़, वली मोहम्मद जोखियो, TCF ज़िलाई ऑफिसर मोहम्मद इकबाल उनड़, प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल नवाब वली मोहम्मद, आफ़ताब शाह सुमरो, आसिम अब्बासी, प्रेस क्लब काज़ी अहमद, जनरल सेक्रेटरी साहिल लाखो, टीचर्स ऐं स्टूडेंट वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररीन ॻाल्हाईंदे चयो त टेक्निकल ऐं हुनरी तइलीम हिन वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पूरी दुनिया में हथ जे हुनर खे पसंदि कयो वञे थो ऐं सिंध जी सक़ाफ़त ॾे हथोड़े ॿियनि मुल्कनि में मशहूरु आहे। सिंध हुकूमत बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मनसूब हुनरी ऐं टेक्निकल प्रोग्राम शुरू करे नौजवान बेरोज़गार औरतुनि ऐं मर्दनि लाइ हिकु बहितरीनु मौक़ो फ़राहम कयो आहे, जिते 4 महीननि जा शार्ट कोर्स कराए नियाणियुनि ऐं नौजवाननि खे वज़ीफ़ो ऐं तजुर्बे जा सर्टिफिकेट पिणु ॾिना वञनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन प्रोग्राम मां नौजवान मर्द औरतूं वधि खां वधि फ़ाइदो वठनि। मुस्कान सेंटर गुज़िरियल कुझु सालनि खां काज़ी अहमद में कमु करे पियो ऐं नौजवाननि खे तरबियत ॾेई मुख़्तलिफ़ निजी ऐं सरकारी इदारनि में रोज़गार ॾियारियो आहे। आख़िर में तरबियत दौरान निमाया पोज़ीशन्स हासिल कंदड़ शागिर्दनि खे इनामात ऐं शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। ॾखण पिरोज़ान ख़ातून शहर जो ॾखण SHO रफ़ीक सूमरे ख़िलाफ़ एहतजाज। ॾखण लगोड़ हाजी फतेह मोहम्मद शहर वासण औरत ॾखण SHO रफ़ीक सूमरो ख़िलाफ़ ॾखण प्रेस क्लब में एहतजाज कंदड़ पिरोज़ा ख़ातून शहर ॿुधायो त 2 ॾींहं अॻु बेगुनाह ॾखण SHO रफ़ीक सूमरो घर में गिरी 5 ढोर ऐं असांजे नौजवान आशिक शहर खे गिरफ़्तार करे उन ते तशद्दुद करे गुम करे छॾियो आहे। नौजवान जी माउ ॿुधाईंदे चयो त ॾखण पुलिस आशिक शहर खे बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे ऐं उन ते तशद्दुद करे उन खे गुम करे छॾियो आहे। नौजवान जी माउ रोईंदे रड़ंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO ॾखण रफ़ीक सूमरे असां सां ज़ुल्म कयो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे माल मोटाए ॾिए ऐं असांजे नौजवान आशिक शहर खे आज़ादु करे, न त ॿी सूरत में SSP शिकारपुर ऑफिस अॻियां पाण ते पेट्रोल हारे बाहि ॾे ख़ुदकशी कंदसि।